बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम बारो। उम्मीद तव्हां ख़ुश हूंदा, ठीक ठाक हूंदा, मुल्कंदा इज़त कंदा हूंदा। आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो उस्ताद वक़ार अहमद। क्लास पहिरियों अॼु जेको असांजो टॉपिक आहे पहिरें क्लास जी रियाज़ी मञा, उहो आहे असेंडिंग ऑर्डर। असीं उनखे सिंधीअ में नंढा वॾा या सिधी तरतीब चवंदा आहियूं, जेका अव्हांजे पहिरें क्लास जे रियाज़ीअ जे किताब में सुफ़े नंबर 16 ते ॾिनल आहे। मां अव्हांजे लाइ उन्हीअ जी नंढा वॾा या सिधी तरतीब जी वस्फ़ लिखी आहे, जेका अव्हांखे पेश कयां थो। नंढा वॾा या सिधी तरतीब जी माना आहे मथे वञणु या नंढे खां वॾे जी तरफ़ वञणु। इन लाइ ज़रूरी आहे त असांखे अंग जेको आहे ॿुड़ीअ खां वठी जेको आहे सिधी तरतीब में असांखे ज़बानी यादि हुजनि, त जीअं असांखे बिगड़ियल सूरत में जेके अदद लिखियल आहिनि उन्हनि खे सिधी तरतीब में रखण में का बि मुश्किलात पेश न अचे। हिते असांखे कुझु अदद मिलियल आहिनि। नंबर पहिरियों आहे 7 3 5 2 6 4। ये जेके अदद आहिनि हिकु डिजिट अदद आहिनि, इन में को बि ॿ डिजिट वारो न आहे। हाणे असां ॾिसंदासीं त हिननि में नंढे में नंढो अदद कहिड़ो आहे, छो त असांजो टॉपिक आहे नंढा वॾाई या सिधी तरतीब, यानी नंढे खां वॾे ॾांहुं वञणु आहे। हिन में असीं ॾिसंदासीं 7 3 5 2 6 4। हिन मां नंढे में नंढो अदद कहिड़ो आहे? नंढे में नंढो अदद आहे असांखे 2। त असीं पहिरियों 2 रखंदासीं, वरी कामा ॾींदासीं, वरी असीं ॾिसंदासीं 2 खां जेको वॾो अदद आहे उहो असांखे कहिड़ो आहे। 2 खां वॾो अदद आहे 3। हाणे ॾिसंदासीं 3 खां वॾो अदद कहिड़ो आहे? 3 खां वॾो अदद आहे 4। असीं 4 लिखंदासीं। उन्हीअ खां पोइ 4 खां ॾिसंदासीं 4 खां वॾो अदद कहिड़ो आहे? 4 खां वॾो अदद असांजो 5 आहे। असीं 5 लिखंदासीं। 5 ॾिसंदासीं त 5 खां वॾो अदद कहिड़ो आहे? हिन में ॾिसंदासीं 5 खां वॾो अदद असांजो 6 आहे। वरी ॾिसंदासीं 6 खां वॾो अदद कहिड़ो आहे? 6 खां असांजो वॾो अदद आहे 7। वरी हिसाब नंबर ॿियो आहे, उन में बि अदद मिलियल आहिनि जेके बिगड़ियल सूरत में लिखियल आहिनि। असांखे उन्हनि खे सिधी तरतीब में लिखिणो आहे, जीअं असीं हे हल करे आयासीं। हिन में असां ॾिसंदासीं सभ खां नंढे में नंढो अदद कहिड़ो आहे? 5 2 6 3 4। हाणे हिननि में नंढे में नंढो अदद आहे 1। वरी 1 खां वॾो जेको आहे 2 अदद आहे, असीं इन जे करे 1 खां पोइ 2 लिखंदासीं। 2 खां ॾिसंदासीं वॾो कहिड़ो आहे? 2 खां वॾो 3 आहे। ॾिसंदासीं 3 खां वॾो कहिड़ो आहे? 3 खां वॾो 4 आहे। 4 खां वॾो 5 मिलियल आहे, 5 रखंदासीं। 5 खां वॾो असांखे ॾिसंदासीं मिलियल आहे, 5 खां वॾो 6 मिलियल आहे, 6 रखंदासीं। वरी हिसाब नंबर 3 में असांखे ॾिनल आहे 3 5 ॿुड़ी 4 2 6। इन लाइ मां तव्हांखे पहिरियां ई चई आयो हुयुमि, अर्ज़ु करे आयो हुयुमि त असांखे इन लाइ ॿुड़ीअ खां वठी जेको आहे अंग सिधी तरतीब में ज़बानी यादि हुजनि, पर जीअं असांखे सिधी तरतीब में अंग रखण में का मुश्किलात पेश न अचे। हिन में ॾिसंदासीं कहिड़ा अदद मिलियल आहिनि? 3 5 ॿुड़ी 4 2 6। हाणे असां ॾिसंदासीं त हिननि में नंढे में नंढो अंग कहिड़ो आहे? हिननि में नंढे में नंढो अंग आहे ॿुड़ी। असीं ॿुड़ी रखियोसीं। ॿुड़ीअ खां पोइ ॾिसंदासीं ॿुड़ीअ खां वॾो अदद कहिड़ो आहे? 3 5 ॿुड़ी 4 2 6। हिते 1 न आहे, 1 खां वॾो आहे 2। 2 खां वॾो आहे 3 लिखंदासीं। 3 खां वॾो आहे 4 लिखंदासीं। 4 खां वॾो आहे 5 लिखंदासीं। 5 खां वॾो आहे 6 लिखंदासीं। हीअ असांजा आहिनि तरतीब 0 2 3 4 5 6।
चौथो नंबर आहे असांखे 1 डिजिट नंबर मिलियल आहिनि 7 9 5 8 6 4। हाणे असीं ॾिसंदासीं साॻी तरतीब सां सिधी तरतीब में असांखे इन्हनि अंगनि खे लिखणो आहे। ॾिसंदासीं सभ खां नंढो कहिड़ो आहे 7 9 5 8 6 4। ज़ाहिर आहे 4 नंढो आहे सभिनी खां। वरी ॾिसंदासीं 4 खां वॾो कहिड़ो आहे 7 9 5 5 वॾो आहे 5 खां 6 वॾो आहे 6 खां 7 वॾो आहे 7 खां 8 वॾो आहे 8 खां 9 वॾो आहे। ही त थियो असांखे जेके बोर्ड वसीले असांखे मश्क ॾिनल हुई या हिसाब ॾिनल हुया असां उन्हनि खे जेको आहे सिधी तरतीब में या नंढ वॾाई तरतीब में जंहिंखे असां इंग्लिश में या अंग्रेजीअ में असेंडिंग ऑर्डर चवंदा आहियूं उन में लिखियो हुयो। जेकॾहिं असांखे को बि माण्हू असांखे अची के शयूं ॾे तरतीब वार मिसाल ही शयूं असांखे ॾिनियूं अथनि असांखे शइ ॾिनल आहे ही हिकिड़ी शइ ॾिनल आहे 2 पेनियूं ॾिनल आहिनि 3 पता ईअं तरतीब वार जेको आहे 1 खां वठी 9 शयूं असांखे मिलियल आहिनि। उन्हनि में जेका अंगनि जी तरतीब आहे उहा बिगड़ियल सूरत में यानी हेॾे होॾे ॾिनल आहे। इन जे करे असीं छा कंदासीं असांखे लाज़मी हो त असांखे 1 खां वठी 9 ताईं अंग ज़बानी यादि करणा हुया जेके असां लाइ हिन तरतीब में लाज़मी आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं ही शयूं घणियूं आहिनि हिकिड़ी शइ आहे त असीं अंग ॾिसंदासीं अंग कहिड़ो आहे हिननि में 1 ही आहे 1 असीं 1 जेको आहे हिकिड़ी शइ खे शुरू करे थो इन जे करे 1 हिकिड़ी शइ सां रखंदासीं। हाणे आहे 3 आहे असीं ॾिसंदासीं 3 शयूं किथे आहिनि 1 2 3 ही आहिनि त असीं उन्हनि जी 3 सां 3 रखंदासीं जेके असां फ्लैश कार्ड ते लिखिया आहिनि। हाणे आहे उन खां पोइ ॾिसंदासीं त 2 वरी उन खां पोइ असांजी शयूं 2 आहिनि जे 2 ॾिसूं किथे रखियल आहिनि 2 ही मिलियल आहिनि 2 असीं किथे आणींदासीं 2 शयुनि सां गॾु रखंदासीं 2। हाणे जेको आहे उन खां पोइ असांखे 5 शयूं मिलियल आहिनि असीं ॾिसंदासीं हिते जेको अंग मिलियल आहे असांखे 6 मिलियल आहे पर शयूं जेको आहिनि 5 मिलियल आहिनि असां ॾिसंदासीं अंग किथे आहे 5 उहो असीं 5 जेको आहे 5 शयुनि सां रखंदासीं। हाणे आहे 6 शयूं असांखे किथे मिलियल आहिनि ॾिसूं ही मिलियल आहिनि काठियूं 1 2 3 4 5 6 तंहिं करे असां इन्हनि खां अंग जेको आहे 6 रखंदासीं। उन खां पोइ ॾिसंदासीं 8 त 8 शयूं कहिड़ियूं आहिनि 8 हिननि में 1 2 3 4 5 6 7 ही 7 आहिनि। ज़ाहिर आहे असां ख़बर हूंदी 7 खां जेको वॾो आहे उहो 8 ई हूंदो 1 2 3 4 5 6 7 8 असीं हिननि शयुनि में 8 रखंदासीं। हाणे ॾिसंदासीं 7 ऑलरेडी असांखे मिलियल आहे उनखे हेॾे होॾे नाहे करणो छो त उहे शयूं ई जेके असांखे मिलियल आहिनि उहे 7 आहिनि। हाणे अदद आहे 9 शयूं असांखे 9 मिलियल आहिनि त असीं जेको 9 आहे उहो 9 शयुनि सां ई रखंदासीं। हीअ जेका आहे असांजी अॻ में असांखे अदद जेको आहे बिगड़ियल सूरत में मिलियल हुया हिते 3 मिलियल हुया हिते ॿियो को अंग मिलियल हुयो हिते को 5 हुयो मिसाल तौर हुते असांखे 9 मिलियल हो असां उन्हनि खे तरतीब वार रखियो आहे 1 2 3 शयूं आहिनि त 3 रखिया आहिनि 4 शयूं आहिनि त 4 रखिया आहिनि 5 शयूं आहिनि त 5 6 शयूं आहिनि 6 रखियो आहे ही 1 2 3 4 5 6 7 ही 7 चाक आहिनि त इन्हनि जे लाइ असां अंग रखियो आहे 7। ही 8 शयूं आहिनि असां 8 रखियो आहे। ही जेके पन्ना आहिनि असांजा पता आहिनि उहे 9 आहिनि त इन्हनि खे अंगनि में ज़ाहिर करण लाइ असीं 9 रखंदासीं। हीअ असांजी जेका आहे तरतीब सिधी तरतीब आहे जंहिंखे असां बोर्ड ते मेंशन बि कयो आहे नंढ वारी सिधी तरतीब यानी नंढे खां वॾे न। उमेद ही मुंहिंजो अॼोको वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो।
ऐं तव्हां पंहिंजो जेको आहे इहा मूंखे राय वधीक कमेंट में ॾेई सघो था। महिरबानी।